नाज़िर सिंध बार काउंसलर जी इलेक्शन सुभाणे थींदी। हैदराबाद डिवीज़न जी 5 सीटनि ते 25 खां वधीक उम्मीदवारनि विच में मुक़ाबलो आहे। इन हवाले सां वधीक अपडेट वठूं था अब्दुल रसूल चांडियो खां। अब्दुल रसूल, इन हवाले सां वधीक छा अपडेट आहे? जी हाँ, बिल्कुल सिंध बार काउंसिल के मेंबरनि जी चूंड लाइ उम्मीदवारनि वर्क मुकम्मल करे वरितो आहे। जॾहिं त जेका चूंड आहे उहा सुभाणे थींदी। पोलिंग वारो अमल भी सुभाणे शुरू थींदो। जॾहिं त मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, हैदराबाद डिवीज़न जी 5 सीटुनि ते 25 खां वधीक उम्मीदवारनि में सख़्तु दंगल थींदो, जिन में हैदराबाद जूं 3, जामशोर दादू जी 1, ठटे सिजावल बदीन जी 1 सीट ते उम्मीदवार न चोटी जो ज़ोर लगाईंदा कामयाबी जे लाइ। जॾहिं त डिवीज़न जे 5 सीटुनि ते 70,000 खां वधीक जेके वकील आहिनि उहे पंहिंजे वोट जो हक़ इस्तेमालु कंदा। जॾहिं त मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, सिंध बार जी जेका चूंड आहे उन में एडवोकेट हाशिम लिगारी, अयाज़ तुनियो, इरफान मुगियो, केबी लिगारी, मीर अहमद मंगरियो, सज्जाद चांडियो, अल्ताफ़ सचल अवाण, अक्षर खोकर समेत मुख़्तलिफ़ जेके उम्मीदवार आहिनि उन्हनि में न चोटी जो मुक़ाबलो थींदो। जॾहिं त काल खां वठी मुख़्तलिफ़ जेके उम्मीदवार आहिनि उन्हनि तरफ़ां हैदराबाद डिवीज़न समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गॾिजाणियूं कयूं आहिनि। जॾहिं त मैं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेको पोलिंग वारो अमल आहे उहो सुबुह जो शुरू थींदो ऐं वकीलनि जेके उम्मीदवार आहिनि उन्हनि तरफ़ां जेका वर्क आहे उहा अॼु मुकमल करे वरिती आहे। जॾहिं त जेके चूंडुनि जा इंतज़ाम आहिनि उहे मुकमल कया विया आहिनि। जी, वॾी महिरबानी अब्दुल रसूल अपडेट ॾियण जे लाइ।